असां त पहिरियां डॉक्टर बंदेली साहब वटि बि वियासीं। साईं तव्हां वॾा आहियो, मोज़िज़ आहियो, सरदार आहियो बिरादरी जा, तव्हां सॼो बिरादरी खे गॾु कयो ऐं इन ते लाइमल जोड़ियो। चाचो रांझन वीचारो ग़रीब आहे, उन वटि माली सहायता का बि कान्हे का। तव्हां गॾु करे बिरादरी खां चंदो करे भला हाई कोर्ट में उनजे लाइ वकील सुठो कयो वञे या हुनजी मालिकी कई वञे। पर सरदार बंदेली असांखे चयो वाह रफ़ीक जमाली साहब चयो त मां 2 ॾींहंनि में बांह वापसि कंदुसि। ॾिसो न हींअर पंहिंजे बयान तां पाण फिरिया था वञनि। असां कोन था फिरूं, असांजा सरदार आहिनि, वॾा आहिनि असांजा, पर ग़लति जमाली साहब कोन्हे को, रफ़ीक जमाली साहब कोन्हे को। ऐं असां रिक्वेस्ट था कयूं असां पंहिंजी बिरादरी खे बि, लगारी बिरादरी खे बि, त रफ़ीक जमाली साहब जेके ग़लति ॻाल्हाइनि था उहे ग़लति न ॻाल्हाइनि। छो जो रफ़ीक जमाली MNA दादू आहे, उहो हिकिड़ो अमन जो सफ़ीर आहे। ॾिसो जेके मसइला थिया आहिनि रफ़ीक जमाली साहब हल कया आहिनि। असां अणवणदड़ वाक़िया नथा कराइण। बाक़ी डॉक्टर बंदेली साहब असांखे पाण खे चयो बाबा मां प्रोग्राम 2 ॾींहंनि में बांह मिलंदी, 2 ॾींहंनि खां पोइ मां सॼी बिरादरी खे घुराईंदुसि, वेही गॾु करे पोइ फ़ैसिले जी तारीख़ मां ॾींदुसि, फ़ैसिलो मां कंदुसि पंहिंजी उताक ते। पर हाणे पंहिंजे ॻाल्हियुनि तां वरी 2 ॾींहं ते वरी पंहिंजे माण्हुनि खे चई हिकिड़ो वायस हलाईं त रफ़ीक जमाली साहब असां धोखो कयो आहे, असां हीअं कयो आहे, असां हूं कयो आहे। वरी 2 ॾींहं ते बयान थो ॾिए त मां पंहिंजी बिरादरी खे इहो त चवां त पट गुल मोहम्मद में इलेक्शन आहे, उन जे करे इलेक्शन आहे पट गुल मोहम्मद में। UC टोड़ जो जेको मसइलो है UC टोड़ जो आहे, उते चेयरमैन रईस जबार खान लगारी आहे, जेको पीपल्स पार्टी जो आहे। मसइलो उतां जो आहे। हीअ सियासत अलॻि आहे ऐं हे ज़ाती हिकिड़ो मीटिंग, बिरादरी जी हिकिड़ी मीटिंग आहे, उन में इफ़्तारी पार्टी रखी आहे उन्हनि। इन में को ग़लति अमल कोन्हे को, उनखे ग़लति रंग न ॾियो। असां दोस्तनि खे इहा पुरज़ोर अपील था कयूं त सभु भाइर आहियूं, पाण में भाइर थी रहो ऐं ग़लति प्रोपेगेंडा न हलायो, कूड़ियूं ख़बरूं न हलायो, जेका सच हुजे सच हलायो। असांखे ग़लति गाइड पंहिंजे माण्हुनि कयो आहे, पंहिंजे सरदार कयो आहे, ॿिए कंहिं न कयो आहे। असांजो वॾो आहे, असांजो मोज़िज़ आहे, पर बिरादरी खे ग़लति गाइड बि उन कयो आहे। हीअं ॾिसो न अधी सजीला चवे थी त हिकिड़ो छोकिरी राजख़ुशी सां निकिरी वई आहे। थी सघे थो असां परे जा आहियूं, असां कुझु नथा चई सघूं, थी सघे थो छोकिरी राजख़ुशी सां वई हुजे, पर निकाह जे मथां निकाह ग़लति अमल आहे। उनजी सज़ा सतार जमाली खे क़ानूनी तरीक़े सां मिलणु घुरिजे ऐं बिरादरी जे तरीक़े सां पंहिंजो MNA साहब खे बि असां रिक्वेस्ट कंदासीं त तव्हां साईं मोज़िज़ आहियो, तव्हां वॾा आहियो, तव्हां अहिड़े माण्हू खां लातालकी कयो जा उनखे कानून जे कटहरे में, तव्हां SP साहब सां ॻाल्हायो, उनखे कानून जे कटहरे में सज़ा ॾियारे था सघो। निकाह जे मथां निकाह ग़लति अमल आहे, शरीफ़ ग़लति अमल आहे। इहो असांखे अलाह बि न बख़्शींदो। जेकॾहिं असां हुनजो साथ ॾींदासीं सतार जमाली जो, त असांखे अलाह पाक बि न बख़्शींदो। रमज़ान जो महीनो आहे, भलारो महीनो आहे, असां ग़लति अमल खे ग़लति चवंदासीं। शरीफ मोहम्मद मुताबिक़ इहो अमल ग़लति आहे जेको सतार जमाली कयो आहे। बहरहाल असां हथ ॿधी वरी बि लगारी बिरादरी खे अर्ज़ु कंदासीं त परमन रहो ऐं परमन ॻाल्हायो। कंहिं बि सरदार कंहिं चङो न आहे चाहींदो त बिरादरी जा मसइला थियनि या वॾा मसइला थियनि, हुनखे लगारी बिरादरी जो वोट खपे ऐं असांजो वोट बि हिकु आहे। असां लगारी बिरादरी वोटर आहियूं जमाली साहब जा। अलाह सभिनीनि खे ख़ुशि कंदो, सदाईं ख़ुशि हूंदो।